मिलण जो वारो अला मिलण जो वारो अला मिलण जो वारो अदा मिलण जो वारो अला मुंहिंजो यार मिहार सां आहे मिलण जो वारो अला मुंहिंजो यार मिहार सां आहे मिलण जो वारो है ना फोका ना अरे फकीरा नहीं चला और सोनी री राग में गाई दी को कलाम कैमरा में गा सकजे वी दस रह दस की नकी तोड़े सी हुजे पारो वाला ओ वी दस रह दस की नकी तोड़े सी हुजे पारो वाला सी हुजे पारो अला मिलण जो वारो अला मुंहिंजो यार मिहार सां सदक सदक सो बारी लाहे नकाब निहारण सा लाहे नकाब निहारण सा लाहे नकाब निहारण सां वाह 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 निहारण सा सदक सदक सो बारी सदके लाहे हाणे इहो गागर यकतार जी तंद ते वेंदो हाणे हिनखे कोई के माण्हुनि खे सबोई चवंदा आहिनि सबोई ख़ासि करे बलोचिस्तान वारे पासे गुलाम अहमद फ़कीर वारा अच्छा इहे ॻाईंदा आहिनि सबोई पाण हुनखे खणी प्रभाती जे क़रीब सम्झो हाणे हिते जेकॾहिं पाण सिंधी प्रभाती ॾींदासीं या प्रभाती थी वई वाह 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 भला पीर तुंहिंजो भेरो न भेरो भला पीर तुंहिंजो मूंसा मिठा मिलण में करी करी तो हिजाब कहिड़ो मूंसा मिठा मिलण में मूंसा मिठा मिलण गुरबादी वाह 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 रात्रि में व्यायाम तो सूफी सादिक जी गाई है भाई वो कीअं रातड़ी आयो गुरबादी रातड़ी घूंघट यार जो आहे कंगो कको रातड़ी कागुल में मीठी लाल वो भी सारी है ना हाँ मोहब मुसाफिर जान गईदा अच्छा कागुल में मीठी लात में हाणे ही आशा में थी आशा थी हाणे जेका मड़ी बया दी माता मलाम्यो हाणे हिते फिरे थी प्रभाती खां मारू बड़े हाणे वॾी थो विचां जो पंहिंजे जो मां जो छट थो चए या मोरा पर है विहां में रातुरी अला माड़ी बया थी माता हाणे 1905 खां अॻु में माई ख़ुशहाली ॻाईंदी साईं मिस्री शाह वारनि जी ओतारी धुन आहे अच्छा अच्छा जी जी इहो मूंखे ख़लीफ़े ॼाण जंहिं साईं मिस्री शाह खे ॾिठो या जेका अंजुम वारा इहो अंबर महक इन्हनि जे ख़ानदान जी का माई ख़ुशहाली हुई सा मां साईं जी मंज़ूर नज़र हुई मिस्री शाह जी उन जो पुटु बूरो शाइर आहे जंहिंजी शाइरी साईं जे रिसाले में पाए ऐं मिस्री शाह मतलब कमाल इहो बादशाह मतलब मिस्री शाह ऐं ख्वाजा गुलाम फरीद ॿई हमसर काफ़ीअ जो उरूज जो टाइम आहे सिराइकी उरूज ऐं सिंधीअ जी उरूज आई माना पहिरियां क्लासिकल वाईअ में नियो इनात तव्हांजो लतीफ़ साईं ॿिया इहे सॼा वाईअ में हलंदा आया हाणे काफ़ीअ जो उरूज माना सिंधी ऐं सिराइकी ॿिन्ही में
ओड़ा फरीद साईं ओड़ा ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठल हेॾा मिस्री हेॾा मिस्री शाह नसर हेॾा ही सिंधीअ में वेठो काफ़ी ॻाए होॾा हू वेठो ख्वाजा गुलाम फरीद कमाल ॾिसो त सिंधी काफ़ीअ जो माना जेको इहो हिकिड़ो ड्यूओ जेको आहे ॿ जेके हिकिड़े ई टाइम होॾा हू कहर कयो बीठो आहे ख्वाजा गुलाम फरीद हेॾा ही मिस्री शाह जेको कयो बीठो आहे मिस्री शाह जी हिन जेका कंपोज कई हिकिड़ी पहिरीं शफ़ी फ़कीर या मूं त जरा ॿुधी बि ख़बर न आहे अॻु में कंहिं ॻाई हूंदी प्रीतम मत परदेस पधारो रुत सावन की सावजा अलाए केतिरनि दफ़ो ॿियनि ॻाई सनम वाली बि ॻाई आहे घणनि ॻाई आहे पहिरियों दफ़ो मूंखे यादि आहे 1994 या 95 आहे शफ़ी मूं इहा 84 में कंपोज कई मूंखे 87 में मूं 94 95 में ॿुधी आहे मिस्री शाह जो 87 में मूंखे हाणे इहो अंग जेको आहे जंहिंमें मूं इहो हाली इहो पूर्वी जेको अंग आहे जेको खुसलवी अंग आहे जंहिंमें हिन इहो लिखियो आहे प्रीतम मत परदेस पधारो रुत सावन की सांवरिया इहो मिस्री शाह काली घटा घट रहन अंधेरी काली घटा घट रहन अंधारी बरस डरावे बीजरिया बिजली बरस डरावे बीजरिया रहो हमारे पास पीहरवा पहन कसूबन केसरिया कमाल मिस्री साथ मुकाबिल बैठो मिस्री साथ मुकाबिल बैठो मनमोहन मिल मंदरिया मिल मोहन मन मंदरिया मिल मोहन मन मंदरिया में झांझरिया भाई अच्छा चमचम बाजे झांझरिया सत में गाँव अच्छा ये मिस्री शाह जो ने तो उम्र सारी जी इबादत तरह के तारा व्यवहारी काफी अंदर काफर ॾिठो मिस्री क्या गई जग जान सां दिल पर ॾिठम महताब मुख महबूब जो महराब मुंह मुनवर ॾिठम शेख काजी पाक दामन ए मशाइख बोलवी कर नसीहत के पिटो हर जाए हक हाज़िर ॾिठम हाणे मिस्री शाह माना उहो माण्हू जोधपुर वियो उते सिखियो वञी पाण क्लासिकल जो ॼाणू माण्हू मिस्री शाह उते सिखियो वञी ख़ुदि ख्वाजा गुलाम फरीद ख़ुदि पाण ॻाईंदो हो असांजा तक़रीबन चवण जो हो न उन ज़माने में शेर लिखण जो या शाइरी करण जो कॉन्सेप्ट कोन हो शेर चवण जो साईं ॾिसो पोएं दौर ताईं पाण वटि अयूब फ़कीर आरिफ़ सर पाण ॻाईंदो मंटार फ़कीर पाण ॻाईंदो बाबा सभ खां वॾी ॻाल्हि ॿुधायां हाणे ॻाल्हि थो करी मियो इनात रिज़वी ख़ुदि ॻाईंदो जो इन्हनि जी जेका उहा लोच मिले थी न ठीकु आहे शाह साईं राग में क़ाइमु कयो हुजे हिन तो यादि लेकिन सुठी तूं भली मिस्री मीअं इनात तूं कंपोज़िशन करे आयो मीअं साहिब जी पहिरियों दफ़ो प्रोग्राम थियो मीअं साहिब कयो हुनमें उस्ताद शफ़ी बि करे आयो पर हुन में अलाह जो जुड़े जो हिकिड़ी वाई खणी आयो अॼु घर ईंदासीं वेठी कान जो ॿुधारिया ईअं खाया अलाह जी अलाह ने ॻाई कमाल कयो हुते ॿिनी ॼणनि माना हू तुंहिंजो मुरीद आहे हुनजी दरगाह जो मींहुं नाथ सही वो कमाल जो माण्हू दास्तान तव्हांखे ॾिनई सुर ॾिनई सभु पाण बैत पढ़ंदा आहियूं सारंग सार लहेज अलॻि अलॻि उन्हनि जी मीअं खे साईं खे पढ़ियोसीं तॾहिं सारंग सार लहेज अलॻि अलॻि इनात चए पाणी पूज पटन ते अर्ज़ा अन करे वतन वसाए संघारन हाणे साईं शाइरात जी बैत आहे काफ़ी अहिड़ा काफ़ी आहिनि जेके अची विया आहिनि सवेरे तव्हां ॿुधायो पे पंहिंजो ज़िक्र थियो पे वरी उहा ॻाल्हि अधु में रहिजी वई ऐं उहा ॻाल्हि मंतकी अंजाम ते न पहुती तव्हां शुरू कई वरी बि गुफ़्तगू अची वई विच में इहो जेको रामकली ऐं दुर्गा ऐं पंहिंजो हुनजो ज़िक्र पे थियो दुर्गा जो ऐं जोग जो त सिंधी जोग ऐं तव्हां चओ त हुन में फ़र्क़ु आहे इहो इहा ॻाल्हि थोरो वरी आऊं हलियो हुयुसि ॿाहिरि त मूं पिक न कई थोरो ॾिनो ते वरी जेकॾहिं हाणे ॾिसो हिकिड़ी क्लासिकल जोग आहे ॿई गंधारनि शायदि
हाणे हिकिड़ो आहे भेरो जेको साह खां ॻाए ॾे थो। असांजी सिंधी जोग जेका आहे उहा मध्यम खां शुरू थी थिए। सरे ग म प त मध्यम कहिड़े सप्तक जो? मध्य सप्तक जो। असांजा जेके सिंध प्रकाश जा राग आहिनि उहे तक़रीबन मध्य सप्तक जे पंचम मध्यम गदार रिखब हितां शुरू थींदा आहिनि। सुर असां पोइ ॾेखारींदा आहियूं। घणा राग आहिनि जेको हेठि निकार खां शुरू थियनि था जीअं एमन कल्याण निकार न कयो। असांजो जेको सिंधी आहे उहो जोग ला 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 व्या वो वाह 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 वो 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 हाणे जोग जेका आहे जेका ख़्याल जी मौसीक़ी आहे जोग जी उहा हिकिड़ी कैफ़ियत आहे हिकिड़ो ख़्याल आहे जेको पाण अॻे वेठे कयो। जोग खे डिफाइन करे कीअं माण्हू डिफाइन करे। हाणे इहो ॾिसो तूं गले ऐं सुर सां उहा कैफ़ियत पैदा करी। कैफ़ियत कहिड़ी माना अहिड़ो मिलणु जंहिंमें माण्हू विछड़ी वञे ऐं अहिड़ो फ़िराक जंहिंमें माण्हू मिली वञे। ईअं बसि वाह जो विछड़ी इहो वरी चइजो साईं जोग उहा हिकिड़ी कैफ़ियत आहे या उहो हिकिड़ो ख़्याल आहे उहो ईअं जुड़े थो त जीअं मिसाल त माना उहो मिलणु जंहिंमें विछोड़ो हुजे वाह उहो विसाल जंहिंमें फ़िराक हुजे वाह ऐं उहो फ़िराक जंहिंमें विसाल आहे। ज़बरदस्त वाह ज़बरदस्त। तॾहिं लतीफ़ चयो आहे त जा फ़िराकां सां विसाला न थिए। माना ईअं मिलियासीं मैं अगर तू अगर मिल गया तो फकत एक दायरा हूं मैं गर बिछड़ गया मुझे कायनात कर दे। वाह 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 हाणे उहो मिली बि वियो आहे हुनजी वुसत हुनजो मिलणु आहे उहो विछोड़े में मिली आहे वुसत माना उहो फ़िराक जंहिंमें विसाल आहे ऐं उहो ई विसाल आहे। विसाल इहो कोन्हे न कंहिंखे तव्हां मोहबत था कयो कंहिंसां प्यार था कयो तोखे हासिल थी वियो वञो उहो तोखे मिली वियो इहो त विछड़णु आहे। हासिल करणु माना फ़िराक आहे। अची उतां खां मूंखे पहिरीं परे कयो परे कयो इहो ई ॻाल्हि आहे इहा ई ॻाल्हि आहे। ॻोल्हिया ॻोल्हिया मल्हा छा इहो यार शफ़ी जोग वारो जेको तूं ॿुधाए पियो थोरो वरी ॿियो ॿी बि का शइ जोग वारो मूंखे ॾाढो इहो वणे थो। सिंधी जोग हा जोग में सिंधी जोग में ला 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 वो अच्छा इहो पाण यादि कयो कि साॻी शइ आहे उनमें फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु आहे हा उनमें उनमें हिकिड़ो सुर जेको आहे दा 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 वाह वाह हाणे चुप थोड़ी जोग ते कनपट कापट कापड़ी अजनो ताकुन में तालिब तुम्हारी इहो सिंधी आहे। आदे से उथे विया मड़ियूं मारीन जेके जिए के जियारीन सलाहूती लदेवा अल्लाह अल्लाह इनमें का बड़ा सिंधी जोग इनमें का बनावट कोन्हे। वाह वाह बिल्कुलु सिंधी जोग। हाणे इन सां हिकिड़ी ॿी शइ जीअं रामकली आहे शाह जो सुर बि आहे रामकली ऐं राग बि आहे रामकली
ऐं तव्हां चओ था त उनखे रामकली खे जोग में ॻाइजे त वधीक सिंधी बहितर आहे सिंधी जोग में तव्हां इहो छो त चओ था जोगनि जो ज़िक्र आहे हा पर हाणे ॾिसो न हिकिड़ो राग पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे ऐं शाह साईं बि उन सुर ते नालो रखियो आहे ठीक आहे हू रामकली आहे शास्त्रीय संगीत जी हा जेको भैरो सां मिलंदड़ जुलंदड़ आहे भैरो सां मिलंदड़ जुलंदड़ आहे मिलंदड़ जुलंदड़ आहे हा पूर्वी ठाठ में ठीक है राम कली पूर्वी ठाठ में रब याद कर ले तो रब याद कर ले ठीक, शास्त्री ऐ बंदे खुदा के हा। कलमा नबी का तू पढ़ ले तो रब याद आणि इबादत जो हिकिड़ो तासुर आहे इहो ई थोरो आउं सम्झणु चाहियां पियो तव्हां खां ॻाल्हि त हिकु त मूंखे इहो तव्हां ॾिसो भैरो बि हिकिड़ो पंहिंजी जॻह ते मुकमिल ठाठ आहे अलॻि ठाठ आहे पंहिंजो न ऐं हीउ जेको रामकली आहे इहो तव्हां पूर्वी ठाठ आहे इहो पूर्वी ठाठ में पूर्वी ठाठ में आहे न इन में ॿिनि निखातनि जो इस्तेमालु इहे ॿ अलॻि अलॻि मुकमिल तौर ते ठाठ आहिनि ॿ राग बराबरि ॿ ठाठ आहिनि अलॻि अलॻि ऐं इहो वरी तव्हां चओ त रामकली जेको शास्त्रीय संगीत में आहे उहो वरी भैरव जे इलाही वेझो आहे मूंखे हिकिड़ो प्योर शुद्ध जेको आहे रामकली उनजी का शइ झुंगारे ॾेखारियो ऐं त पोइ ॾिसूं था हिनजे वेझो ॿुधायां थो हा। इहा ॿुधाई न हा। रामकली आहे। हा न इहो त ग्रामर थियो राग जो मां हू चवां थो जेकॾहिं असांजी का शइ ॻायल या शाह जो को शाह जी का बि शइ ॻायल न आहे कोन्हे अच्छा रामकली में शाह जे बैतन जी शाह जी वाई जी कंहिंजी बि कंपोज़िशन न आहे ऐं सबबु इहो ई त हुनजो मिज़ाज मुख़्तलिफ़ आहे मिज़ाज मुख़्तलिफ़ आहे न ओके अच्छा हुनजो मिज़ाज मुख़्तलिफ़ आहे मूंखे मारियो आहे सामीरनि जे सूर सामीरनि जे सूर सामीरनि इहा ॻाल्हि क्लियर थी अॼु मूंखे त इन्हनि ॿिन्ही जो मिज़ाज जीअं त मुख़्तलिफ़ आहे थपूर ए मूंखे मारियो आहे सामीरनि जे सूर साॻियो इहो बि सुवाल घुरे थो पोइ भेटाई हिनखे रामकली नालो छो ॾिनो हा इहो पंहिंजी जॻह ते सुवाल त आहे त सुवाल इहो आहे पंहिंजे सुर खे शास्त्रीय वक़्त में मौजूदु हो लतीफ़ हंसो उहा हुई जी चए थो न त इबादत जेका थींदी आहे राम कली माना राग निकितो आहे उहा राम जी जेका पूॼा आहे या परस्तिश आहे उन मज़ा निकितो आहे ठीकु आहे न अच्छा रामकली हिकिड़ो किरदार बि आहे हा मिठू कची वारा इहो हा ॻाल्हि कंदा त हिकिड़ी शहज़ादी हुई जंहिंखे इहो जोगियुनि वारो इल्मु सिखण जो शौक़ु थियो ऐं पोइ हुन 4-5 ॾींहं रही पोइ वरी अलाए केॾां विया हुनखे ख़बर ई कान पई पोइ उन फिराक में हू उन्हनि जे लाइ तड़पे थी पर उहा रामकली जेको नालो बि जंहिंजो पियो आहे रखियो हूंदो त उहो बि राम जे कंटेक्स्ट में आहे न राम जे तसवुर जो आहे त इबादत ताईं अक़ीदे वारो जुड़े थो बिल्कुलु बिल्कुलु पर लतीफ़ साईं सॼे हिन में बयानु कयो हुन लतीफ़ जी पूॼा जोग आहे उहो इबादत कोन्हे लतीफ़ जी जेकॾहिं परस्तिश बि सम्झो त उहो हू जोग जी शिकिल में खणी आयो आहे तॾहिं उस्ताद वारी ॻाल्हि इहा 100% सही आहे त हू जेकॾहिं रामकली जी इन्हनि बेतनि में तव्हां पढ़ंदव त उहो तसवुर इबादत जो ऐं हिन में उहो जोग जो ईंदो माना फ्राक जो ऐं मिसाल जेको आहे कैफ़ियत उहा पैदा जेॾी महिल पढ़े थो तव्हांजी कैफ़ियत उहा डेवलप थिए हा बिल्कुलु अच्छा ॾिसो शफ़ी हिकिड़ी वरी भैरव जो ज़िक्र निकितो ॿ ॻाल्हियूं मूंखे पुछणो तव्हां खां भैरव जे बारे में हिकिड़ो त इहो त तव्हां चओ त भई इहो राग जेको आहे जोग जेको आहे इहो हिनजे क़रीब आहे भैरव जे या रामकली क़रीब आहे भैरव जे जोग क़रीब आहे न जेका पंहिंजी सिंधी जोग आहे सिंधी जोग पर हाणे ॾिसो जेको भैरव जो जेको मिज़ाज आहे भैरव जो मिज़ाज हिकिड़ो इबादत जो आहे साराह जो आहे सिफ़त जो आहे माने इहो आहे त राति जो इबादत वारो पोयों फजर वारो फजर, हा। पहिरियों जंहिंमें उन टाइम जे रागनि में कोमल रिखब जो इस्तेमालु थींदो आहे हा इहो कोमल रिखब ऐं कोमल धेवत जो इस्तेमालु थींदो आहे सुबुह जे राग में फजर जे राग फजर में जे राग में पर मुंहिंजो सुवाल जेको हो इहो बिल्कुलु आउं इन शइ खे सम्झां थो मुंहिंजो सुवाल इहो हो त हुनजो जेको मिज़ाज आहे इहो इबादत वारो ऐं सिफ़त वारो आहे साराह वारो आहे कसीदे वारो आहे ऐं होॾां जेको जोग आहे जोग जो मिज़ाज त मुख़्तलिफ़ आहे शाइरी उहो ई चाहे तॾहिं त पोइ वेझो कीअं था थियनि पाण में हाणे ॾिसो हिते ॿई ॿिन्ही जा मिज़ाज मुख़्तलिफ़ आहिनि पहिरीं ॻाल्हि आहे जेकॾहिं जोग जी शकिल खे जेकॾहिं को ॻाइण वारो मथे साह ताईं खणी ईंदो मदम खां वठी अवल त हू मदस जेको आहे सप्तक उन जे विच खां शुरू थिए थो सप्तक जेको आहे उन जे विच खां शुरू थिए थो हाणे उनखे जेकॾहिं मथे खणी ईंदो त हू भेरो खे वधीक करीब लॻे इन करे
इन करे राग जी माना कैफ़ियत जी असीं ॻाल्हि नथा कयूं, राग जी शिकिल जे हवाले सां। हाणे जे पाण लतीफ़ साईं खे रिकॉर्ड करण वञूं था त असीं लतीफ़ साईं खे उन जी शाइरीअ जे मिज़ाज ख़्याल मुताबिक़ कंदासीं न। हा बिल्कुलु इहो ई। हाणे शास्त्रीय में लतीफ़ साईं खे फिट कंदासीं, जेके मिसाल हाणे राम 84 श्याम 84 फलाणो इस्टेब्लिश ट्रैक, उहो त माना आर्यन सची लिखियो हो। लतीफ़ साईं जे सिंध जी ॻाल्हि थो करे, उहा त मोहन दड़े द्रावड़नि जी खां पुराणी सिंध हूंदी न। बिल्कुलु जॾहिं आर्या हिते आया पहुता, उन्हनि अची नाट शास्त्र किताब लिखियो 1200 कबल मसीह में, 1100 कबल मसीह में। तव्हांजो मोहन दड़ो उन खां बि 3000 साल पहिरीं पियो आहे। बिल्कुलु। हाणे जेको लतीफ़ साईं जो मिज़ाज आहे उहो सिंध जो मिज़ाज आहे, हू मोहताज कोन्हे आर्यन जे अचण सां ऐं नाट शास्त्र जे जुड़ण सां। लतीफ़ साईं जो मिज़ाज हितां जे खिते, हितां जी मिटी, हितां जे वणनि, हितां जे पखियुनि जो मिज़ाज आहे। वाह। हिन खिते जो मिज़ाज आहे। असांखे लतीफ़ साईं जेकॾहिं सारंग में बसि इहा ई ॻाल्हि पे हली था, लतीफ़ साईं खे असां जेकॾहिं मल्हार में ॻाईंदासूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मल्हार त थरे खे खपे न। मूंखे शफ़ी फ़क़ीर खे त मल्हार खपे जो बोड़ा बोड़ मींहुं खपे। हा बिल्कुलु बिल्कुलु। पर सारंग जेको उस्ताद मुंहिंजे ॻोठ में अचे बेड़ा बोड़ त बोड़े न मूंखे सॼो। जेकॾहिं भाड़ो छे हाला में पवंदो त बोड़े छॾींदो न, बोड़े छॾींदो। हाणे इहो साॻियो उते सारंग खपे, उते सारंग खपे, रिमझिम खपे, झुड़ खपे। गोड़ सारंग बि आहे, बिंद्राबनी सारंग बि आहे, शिव सारंग बि आहे, शिव सारंग बि आहे। हाणे बिंद्राबनी सारंग इहो जेको बिंद्राबन में कृष्ण जी बैंसरी मां जेको सुर निकितो, उनखे कंहिं एडॉप्ट करे उन में शामिल कयो अथई बिंद्राबनी सारंग। बोलबाला आहे, अड़ाड़ा बहार आहे, मौसमी राग जेके शान आहे न, ये मौसमी शान आहे, ख़ुशी जो राग आहे। हाणे जी भैरवी आहे, पंहिंजा हमरा हिते चवंदा आहिनि मुल्तानी भैरवी, असुल उहा सिंधी आहे। असल में उहा सिंधी भैरवी आहे। उस्ताद गुलाम अली खान, सलामत अली खान जिन बि ॻायो आहे सिंधी भैरवी आहे, सिंधी भैरवी हुन मुल्तानी कोन चयो आहे। हुन कोन चयो, असांजा ॻाइणा चवनि था। उस्ताद मंज़ूर अली खान बि हुनखे सिंधी भैरवी चयो आहे। मुल्तानी इंटरव्यू मूं ॿुधो हुनजो, मुल्तान जी हुई, हुन काफ़ी ॻाई, हुन तती रो रो वाट ॾियारा सावन बोर्ड में हाणे हुनजो ॻायो हुन चयो भाई मुल्तानी सिंधी भैरवी आहे। हू चवनि था की सिंधी आहे। हाणे इहा सिंधी भैरवी आशिक़ अली खान सिंध जे ओतारनि तां ॿुधी। आशिक़ अली खान जी अख़्तरा कोन्हे, हुन ॿुधी। ऐं कंहिं ज़माने में किन माण्हुनि पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो ॻाइणो हूंदो, जंहिंजे लाइ उस्ताद मधु अली खान चयो त आसा मूं उन खां वरिती, उनजो नालो हाजी इस्माइल मरी, खान माण्हू जो ॾाढो। ओके, ईअं नूरशाही भैरवी कंहिं ज़माने में मशहूरु हुई, उहा कासिम अली शाह कच्छनि ताईं आई। जेको इहो जेके ॻाईंदा हुआ वॾा जेके आहिनि, नूर अली शाह, कासिम शाह वारा, कासिम नूर अली शाह, उन खां नूरशाही भैरवी, असुल नूर अली शाह। नूरशाह जी भैरवी खे खान साहब उन में दिलबर बिन कहिड़ो आहे, हा, उन नूरशाही भैरवी खे उन क्लासिकल में सेट करे। ऐं भैरवी सिंधी जेका ॻाल्हि था कयो न, उहा ईअं आहे त 100% तोखे ॿुधायां थो त आउं हिकिड़ी दफ़ा वियुसि पंहिंजे हॉलैंड में, उते एम्स्टरडम शहर में हिकिड़े असीं ढंढ जे किनारे ते वेठा हुजूं त उते पंहिंजो हिकिड़ो फ्लूट ते बांसुरी ते हिकिड़ो हमरा आहे, ढंढ जेका आहे डिस्ट्रिक्ट लेक जे पासे खां, उहो जिप्सी हुजे, इहे तिनंदा उते ॻाईंदा आहिनि, 4 रुपया केरु ॾिए थो उनखे वठंदा आहिनि, पोइ उते उहो जिप्सी हुजे, खाना बदोश उहो ॻाए वेठो, वॼाए वेठो फ्लूट ते, त मूंखे लॻो हीअ त भैरवी आहे। मूंखे घणी सम्झ कोन्हे राॻी, त थोरी घणी जेतिरी बात मूंखे हीअ त भैरवी आहे। आउं वञी मुंहिंजे पासे खां वेठुसि, मूं उते मूंखे यादि आहे पंहिंजी का सिंध जी काफ़ी का ॻाइण हुई, मूं झूंगारी, त हुन मूंखे चयईं त इहो असांजो फदोक आहे, इहो असांजो फदोक आहे। त मूं चयो न, इहो अव्हांजो फदोक कोन्हे, इहा असांजी भैरवी आहे। मुंहिंजो हुन सां बस मुबास वञो त मूंसां हिकिड़ो मलेशिया जो दोस्त गॾु, उहो मलेशियन हो, त मूंखे इहो झेड़ो छा लॻो पियो, मुंहिंजो झेड़ो कोन्हे, असीं ॿ हिकिड़ा मुना मंगड़ा पाण में टकरायूं, खाना बदो जो पिनणो, ऐं सैद खाना बदो जो पिनणो, असीं पाण में पिया टकराइजी। असुल में पोइ जॾहिं मूं पढ़ियो त फदोक खे अॼु बि हुते हू भैरवी चवंदा आहिनि, उहो भैरवी खे फदोक करे। हा, नालो तब्दील थी वियो हूंदो, नालो हुननि पंहिंजी ॿोली में हुननि रखियो। ऐं साॻियो सेम इहे जो इहो तूं लैटिन अमेरिका में मूं ॿुधो न, पनामा में मूं ॿुधो, उते जेके ॻाए वेठा उहो बि साॻी पंहिंजी भैरवी। जेकॾहिं इहा मुल्तानी भैरवी असांजी सिंधी भैरवी आहे, सिंधी में त पोइ सिंध में उहा मक़बूल न आहे अञा हिन वक़्तु इहो जेको अंग आहे, हा, मुल्तानी भैरवी जो जेको अंग आहे उहो हिते त अञा मक़बूल कोन थियो, हिते एतिरो मक़बूल कोन्हे।
पर इहो बि त रहियो आहे न सिंध ई मतिलबु मुल्तान बि त सिंध जो हिसो रही आहे न सिंध जो रहियो आहे न इन्हीअ खे वरी शहर में ख्वाजा फरीद खे बि पंजाब में नथा आणे सघो न न न हुनखे पंजाब न चइबो उहो त सराइकी आहे बल्कि सिंध हुई उहा त सिंध हुई कंहिं दौर में त सिंध हुई न खमीर त या वरी हा। उत्तर जो ऐं न मुल्तान न मांझ तव्हां ॻायो था न मांझ तूं ही थर वारा जेके मांझ वेठा ॻाइनि उनजी शिकिल ॿी आहे लाड़ वारा जेके ॻाइनि था बनी हिन पासे उहो थोरो ॿी शिकिल फोक में ॻाइनि था इहो इलाइक़े जे हिसाब सां जीअं जुमर उहो फिरे थो। जुमर जी धड़कन रहे दिलि तोड़ी हाणे इहा मुल्तानी आहे या आबरी आहे आबरी उस्ताद जो हुनखे आबरी चवंदो या आहे या हाणे तव्हां हलिया वञो न कश्मीर आबरी उस्ताद जो हुनखे आबरी कश्मीर में हिकिड़ो गीत आहे न जेको आम ॻाइबो गुजरी गीत गुजरात गुजरी उहो गुजरी गीत मदद साहब 100% पंहिंजी मायूं जेके ॿाहिरि आहिनि वेठियूं ॻाइनि त ग़लति हथ ॾेई किरवानी में हा जी बेगम फ़कीरानी वेठी ॻाए ॿियूं जेके ॻाईंदियूं हुयूं जी माई पंहिंजी अलावा साई किरवानी था जे इहे वेठियूं बिल्कुलु ईअं गुजरी गीत हुते ॻाइनि थियूं 10 मायूं पाण में गॾिजी वेही ईअं जो ईअं गीत ॻाइनि थियूं गुजरी उहो कश्मीर सिंध जो हिसो रहियो आहे न वो भी सराइकी जो हिकिड़ो बिगड़ल क़िस्म आहे गुजरी जेका ॿोली सराइकी वांगुरु आहे छो त हिन सॼे खिते जी ॿोली अञा ताईं लभी कोन्हे जेसि ताईं मोहन जे दड़े जो स्क्रिप्ट नथो पढ़िजे तेसि ताईं तव्हांखे त का ख़बर कोन्हे त बुनियादी ॿोली कहिड़ी हुई हाणे हुन में सभु लहजा आहिनि आबरी अमरोई ऐं चाले जो फ़र्क़ु आहे बिल्कुलु सीरा जो असांखे ख़बर ई कोन्हे अकबर साहिब लाइव थो करे सवेल भले हा मूं माफ़ी वठां थो मूं तव्हांखे कंहिंखे बि कोन ॿुधायो ऐं मूं हुनखे लाइव करे छॾियो हींअर तक़रीबन 350 दोस्त हींअर लाइव ॾिसनि पिया तव्हांखे मुंहिंजो तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हांजो सॼो टेम्पो टुटी पवंदो तंहिंजे करे तव्हांखां बग़ैर ॿुधाइण जे माज़रत माफ़ी पर ॾाढो मूं इंजॉय पियो कयो यार अख़्तर साहिबु इहो तव्हां जेको टियों ॾींहुं ॿुधायो न इहो जेको बेगम फ़कीरानी ॾाढी साहिबा जेको ॻायो मारवी वारो त कमाल जी शइ हुई जेकॾहिं थोरो मूंखे इहो जुंगारे ॿुधायो मूंखे त राति साईं मोकिलियो साईं सरदार जा क्लिप मोकिलियो ऐं त हुनखे बार बार ॾिसी ॾिसी मतिलबु आहे त उनखे मूं इंजॉय कयो हिकिड़ो मंगड़ार ॿिए मंगड़ार सां शेयर कंदो न बाबा पाण असीं 4 त हुआसीं असां आख़िर में मदद साहिब खे बि असां सुंग में शामिल भई मदद साहिब ॻाल्हि इहा आहे त असां त हू त आहिनि ई ॻाइणा फ़क़ीर फनकार आहिनि असां ॿई बि छा चवंदा आहिनि कहिड़ो पाण टर्म इस्तेमालु कंदा आहियूं न मंगणार पर हू कहिड़ो चवंदा आहियूं ऑप्शनल ई असां ऑप्शन ऑप्ट कयो आहे त तव्हां बि जेको आहे न हाणे असां सां शामिल थी वियो हा बसि ऐं मंगणार थियण में को वॾी का वॾी ॻाल्हि कान्हे का बसि रुगो दिलि ॿधो बिल्कुलु हाणे अख़्तर तव्हांखे उहो यार पुछूं था बेगम फ़कीरानी वारो कमाल हा मूंखे मारू जीवो रात हाथ में वई उमर मूंखे मारू जीवो रात हाथ में राजा दी हाथ में वाई वो हाय 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 अदा मुखे मारू जीवोला राजा दी हाथ में वाई खड़ी जा रस खूहते चंबन में ही चाई हाय हाय खड़ी जा रस चंबन में ही चाई वो हाय हाय
इहा वोए वोए त चीरे थी विझे ईमान सां दिलि खे चीरे थी मूंखे मारू अड़ने जीवो अला रात्या ॾींहां हथ में वाई पेट भरींदी हीअ पाहे जो ख़बरनि मायर खाई वोय 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 वोला अदा मूंखे मारू अड़ने जीवोला रात्या ॾींहां हथ में वाई अला मूंखे मारू अड़ने जीवोला रात्या ॾींहां हथ में वाई असां घर आई ज़बरदस्त है ज़बरदस्त कमाल जी शइ आहे वोए वोए रात तर वोए वोए कंदो वक्त मता वोए विसारी हा इहे ने वोए वोए त साईं ॾाढो हिनजी वोए वोए powerful। कंदी वक्त मता वोए ऐं विसारी ॾिसो असांजी इहा सिंधी मुसीक़ी आहे जंहिंखे यानी असां इहो हाणे चई नथा सघूं त हर भरू हिनखे छिके शास्त्रीय संगीत में छो हणूं इहा असांजी पंहिंजी शइ आहे हा फोक मां निकितल शइ जंहिंखे ठीकु आहे ठीकु कुंड पासो कंहिं न कंहिं राग सां मिलंदो हूंदो ठीकु आहे कंहिं बि क़ैद बंद में उहो क़ाबू न आहे हा मिर्च देसी आहे बिल्कुलु ऐं जेको हुनजी वोए वोए आहे त हाणे इहो 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 हिकिड़ो अलामत बि आहे वोए वोए जेको आहे अलामत बि आहे इहा अलामत आहे की ॾाढे जबर जॻह न पुॼणु ऐं पोइ हाय घोड़ा वो बेवसी हा, दां दां इहो लफ़्ज़ लतीफ़ साईं बि इस्तेमालु कयो आहे आहे लतीफ़ साईं आहे लतीफ़ घणो लतीफ़ जो वोए लतीफ़ साईं जो वोए वोए कंदी वक्त मता वोए विसारी रंधन मथे रत हार तपसी हो रंधन मथे रत हार तपसी हार हो। तपसी हो। मतलब वोए वोए कंदी वक्त मता वोए विसारी रंधन मथे रत राउंड पेचरनि ते रंधन मथे रत हार तपसी हो वाह 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 बस साईं अब नेट था लाइव कयो असां सभु खे। बस अब पाण खे अकबर साहब ठगी करे पाण सां को हा बाबा ख़बर कान पई अकबर साहब न मूं ॾाढो तरीक़े सां जी पुराणी आदत आहे बाबा न शफ़ी हिकु दफ़ो ईअं मुंहिंजी ऑफिस में आयो ॿिनि पहिरनि जे टाइम ते उते बि असां लाइव कयो मूंखे ख़बर आहे हा ऐं उहो ॾाढो दोस्तनि पसंदि बि कयो दोस्तनि खे ऐं दोस्तनि इहो एतिराज़ कयो त भई ही कहिड़ी ऑफिस आहे जेको ॾींहं जो 1 बजे जेको आहे सो सेक्रेटरी साहिबु राग वेठो ॿुधे मूं चयो बाबा आऊं सेक्रेटरी आहीं हिन खाते जो पर इहो दोस्तनि खे कॉन्टेक्स्ट ॿुधाए छॾियो त अॼु असांजो लाइव थियो आहे त अॼु असीं हिते वेठा आहियूं सर तव्हां ई ॿुधायो न हा लतीफ़ साईं खे झूंगार में ऐं आलाप में ऐं लतीफ़ साईं खे पंहिंजनि उन्हनि जे सुरनि में रिकॉर्ड करण जो असांजो थियो आहे सो अॼु सॼो ॾींहुं असां इन ते राति जा इहे 10 थिया आहिनि असीं पोइ हिते उन लाइ वेठा आहियूं त उन जूं शिकिलियूं वेठा ठाहियूं ऐं उन में सिंध जे समूरनि तक़रीबन सुठनि फनकारनि जी पूरी उन में हिकिड़ी टीम ठही आहे उस्ताद शफ़ीअ जे निगरानीअ में लतीफ़ साईं रिकॉर्ड थींदो जेको यकीननि तव्हांखे जॾहिं व्हाट्सएप ते ईंदो ऐं तव्हांखे मज़ो वठंदव तव्हां लतीफ़ साईंअ जो सिंधी जोग जो मज़ो वठंदव रामकलीअ जा बैत ॿुधी लतीफ़ साईं जी प्रभाती तव्हां ॿुधी लतीफ़ साईंअ जो कामोद ॿुधी ऐं उहो रिकॉर्डिंग जो आहे सिलसिलो लतीफ़ साईं खे महफ़ूज़ करे वञूं सो उन सिलसिले में वेठा असीं जेको स्टूडियो लोक स्टूडियो जी लॉन्च थींदी लोक स्टूडियो में सिंध जी मूसीक़ीअ खे सिंध जी लोक रिवायत खे सिंध जी सूफ़ियाणी जेको रंग आहे उन रंग खे दुनिया ताईं पुॼाइबो ऐं दुनिया जे फनकारनि सां सिंध खे जोड़बो आहे सिंध खे कनेक्ट कबो इहो सॼो उहो प्रोग्राम आहे ऐं असांखे ख़ुशी आहे त उस्ताद शफ़ी जहिड़ो असांजो हिन वक़्तु सिंध जे रूह खे सम्झंदड़ रागी ऐं ईअं चवंदुसि त उहो वॾो या नंढो त रागी थींदो कोन्हे पर सिंध जे रूह खे ॻाईंदड़ रागी जेको आहे उस्ताद शफ़ी फ़क़ीर आहे जेको सम्झे बि थो ऐं उनजी निगरानी में इहो कमु थींदो ऐं उन में आऊं अख़्तर दरगाही अकबर लगारी ॿिया सॼी टीम जेका आहे उहा उस्ताद शफ़ीअ जे साए में कमु कंदी सो इंतज़ारु कयो बिल्कुलु ऐं तव्हांखे सुठो ॿुधण लाइ मिलंदो इंशाल्लाह ज़बरदस्त